जी बाबा, हाणे हमारे अॻियां एक बेहतरीन टॉपिक जो मोस्टली मैट्रिक जे ऐं फर्स्ट ईयर जे पहिरें चैप्टर के हवाले से क्वेश्चन भी एग्ज़ाम्स में ईंदो आहे। सो ॾिसो इन के शॉर्ट नोट के हवाले से असां सम्झंदा आहियूं। ठीकु आहे। सो ॾिसो त कीअं थो, यानी कि ॾिसो अॻियां तव्हांजो आहे टॉपिक। सो ॾिसो इम्पोर्टेंस ऑफ फिज़िक्स इन डेली लाइफ। फिज़िक्स जी रोज़मर्रा की ज़िंदगी में अहमियत। ॾिसो इन अ डेली लाइफ वी हार्डली फाइंड अ डिवाइस वेयर फिज़िक्स इज़ नॉट इन्वॉल्व्ड। असांखे का मुश्किल सां बि अहिड़ी मशीन मिले जंहिंमें फिज़िक्स इन्वॉल्व न हुजे, माना मुश्किल सां मिले। माना आम तरीक़े सां असां जेके मशीनूं ॾिसंदासीं उन में फिज़िक्स जी इन्वॉल्वमेंट हूंदी। इन जो मतिलबु इहो आहे। ठीकु आहे। त माना ईअं खणी चऊं त हर मशीन में जेका हले थी, ऑपरेट थिए थी, उन में फिज़िक्स जी इन्वॉल्वमेंट आहे ई आहे। कंसीडर था कयूं जीअं अ पुली दैट मेक इट ईज़ी टू लिफ्ट हेवी लोड्स। हाणे पुली छा आहे? पुली माना असां ईअं खणी चऊं हिकु व्हील वांगुरु हूंदी आहे, चरखे वांगुरु हूंदी आहे, जेका मोस्टली तव्हां ॾिसंदो खूह में जॾहिं पाणी भरिबो आहे, खूह मां जॾहिं पाणी भरिबो आहे उते हिकिड़ी व्हील वांगुरु गोल ऐं रस्सी ॿधल हूंदी आहे, जंहिंजे ज़रिए हेठि असां लोड यानी कि पुट कंदा आहियूं ऐं लोड खणंदा आहियूं। ठीकु आहे। त आम लाइफ में ॾिठो हूंदो जॾहिं ट्रांसफार्मर ख़राबु थी वेंदो आहे त उनखे खणण जे लाइ या यानी लाहिण जे लाइ या चाढ़ण जे लाइ असांखे हिन पुलीअ जे ज़रिए, पुलीअ जी मदद सां ई असांखे इहा यानी कि वर्क इज़ी थींदो आहे। माना हिन पुलीअ जे ज़रिए ई उन ट्रांसफार्मर खे असां मथे ऐं हेठि चाढ़ींदा आहियूं। लाइक दिस इज़ अ पुली एक्चुअली। अॻे ॾिसो वरी इलेक्ट्रिसिटी। असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में बिजलीअ जो वॾे में वॾो रोल आहे। अॻु में बिजलीअ खां सिवा रही वेंदा हुआ, हाणे ॾिसो हिकु मिंट बि बर्दाश्त कोन थो थिए बिजलीअ खां सिवा। लाइक दिस इलेक्ट्रिसिटी इज़ यूज़्ड नॉट ओनली टू गेट लाइट एंड हीट बट आल्सो मैकेनिकल एनर्जी दैट ड्राइव्स फैंस एंड इलेक्ट्रिक मोटर्स। खोड़ सारी ॿियूं बि शयूं। इन जो मतिलबु इहो आहे त जेका असांजी इलेक्ट्रिसिटी बिजली आहे उहा सिर्फ़ु लाइट ऐं हीट असांखे मुहैया न कंदी आहे। लाइट असांखे ख़बर आहे त बिजलीअ जे ज़रिए रोशनी मिलंदी आहे। हीट कीअं? तव्हां ॾिठो हूंदो जेके हीटर हलंदा आहिनि उहे बि बिजली ते हलंदा आहिनि। माना उहा जेकी हीट वारी एनर्जी उन्हनि में ईंदी आहे बिजलीअ जे ज़रिए। जीअं तव्हां सियारे जी मौसम में पाणी गरम कंदा आहियो त गीज़र जी ज़रूरत पवंदी आहे, त उहो जेको गीज़र हूंदो आहे उहो एक्चुअली उनखे पाणी खे हीट मुहैया कंदो आहे बिजलीअ जे ज़रिए। लाइक दिस अहिड़ी तरीक़े सां। लेकिन हिते जेकी ॻाल्हि आहे त जेका बिजली आहे लाइट ऐं हीट रुगो न ॾींदी आहे असांखे, पर मैकेनिकल एनर्जी जेकी हूंदी आहे उहा बिजलीअ जे ज़रिए ई मिलंदी आहे। माना मैकेनिकल एनर्जी मां मुराद जेके बि शयूं ड्राइव थियनि, माना हलनि, ऑपरेट थियनि, जीअं फैंस, पखा, इलेक्ट्रिक मोटर्स, जेके मोटर हूंदा आहिनि बिजलीअ ते हलंदड़। ठीकु आहे। त इहे माना ईअं खणी चऊं त बिजली कंहिं शइ खे मूव कराइण में मदद कंदी आहे, बिकॉज़ मैकेनिकल एनर्जी उते असां कंसीडर कंदा आहियूं जिथे कंहिं शइ खे मूव कराइणो हुजे। हाणे ॾिसो कंसीडर था कयूं द मीन्स ऑफ ट्रांसपोर्टेशन सच एज़ कार्स एंड एरोप्लेन्स। हाणे जॾहिं बि जेकी ट्रांसपोर्ट हूंदो आहे, कारूं, एरोप्लेन्स, माना जेके वेहीकल्स हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, जेके असां कन्वेंस को चऊं, त उन जे बुनियाद ते जेके बि शयूं हलनि थियूं ट्रांसपोर्ट जे बुनियाद ते, माना हिकु शइ खे ॿी जॻह ताईं पहुचाइणु। ठीकु आहे। जीअं कार जे ज़रिए हुजे, एरोप्लेन जे ज़रिए हुजे या ॿिए कंहिं शइ जे ज़रिए, माना सवारी। ठीकु आहे। सवारी
उहे जेके सवारियूं बि हलनि थियूं इहे बि फिज़िक्स जे असूलनि ते, माना उन्हनि में बि फिज़िक्स ई इन्वॉल्वमेंट आहे। असांजी आम लाइफ में या फिज़िक्स ई हलणु, उनजो इंजन वारो कॉन्सेप्ट यानी उॾण हवाई जहाज़ जो, इहो सॼो छा आहे फिज़िक्स जो ई असूलनि ते, माना फिज़िक्स जे ई असूलनि ते हलनि थियूं शयूं। ठीकु आहे बाबा। अॻिते वरी ॾिसो डोमेस्टिक एप्लायंसिस, माना घरूले शयूं जेके घर में शयूं हूंदियूं आहिनि, जीअं एयर कंडीशनर्स हूंदियूं आहिनि, रेफ्रिजरेटर हूंदो आहे, वैक्यूम क्लीनर्स हूंदो आहे, ठीकु आहे, वॉशिंग मशीन्स हूंदियूं आहिनि ऐं माइक्रोवेव ओवन्स हूंदो आहे। हाणे एयर कंडीशन AC आहे, इहा बि फिज़िक्स जे प्रिंसिपल बिजली मुहैया कबी ऐं खोड़ सारा जेके पार्ट्स आहिनि उहे बि फिज़िक्स जे असूलनि ते हलंदा आहिनि। फ्रिज, वैक्यूम क्लीनर माना सफ़ाई करण जे हवाले सां जेकी शइ इंस्ट्रूमेंट हूंदो आहे। वॉशिंग मशीन्स, कपिड़ा धोइण वारी मशीन, ठीकु आहे। ऐं माइक्रोवेव ओवन्स जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं का शइ तव्हांखे गरम करणी आहे, ठीकु आहे, उहा पचियल हुआ, पकल हुआ, तयारु थियल हुआ, लेकिन गरम कोन्हे की, त उन शइ खे गरम करण जे लाइ मिसाल ॻाल्हि पेटीस थियो, ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे खोड़ सारियूं स्लाइस थियूं त ईअं ई उन्हनि खे गरम करण जे लाइ इहे माइक्रोवेव ओवन्स, ठीकु आहे, माइक्रोवेव ओवन्स जेके ओवन्स माना चुल्हा, ठीकु आहे, इहे सभु शयूं असांजूं जेके घरेलू यूज़ थींदियूं आहिनि इन्हनि में बि कंहिंजी इन्वॉल्वमेंट आहे फिज़िक्स जी। ठीकु आहे, शाबाश। Similarly, the means of communication such as radio, television, telephone and computer are the result of application of physics. हाणे कम्युनिकेशन जेको राब्तो थींदो आहे हिक ॿिए सां, माण्हूअ जो माण्हूअ सां, ठीकु आहे, या ॼाण का इंफॉर्मेशन ट्रांसफ़र कबी आहे कम्युनिकेशन जे ज़रिए, त इहा सॼी छा आहे फिज़िक्स जी इन्वॉल्वमेंट आहे। जीअं तव्हां रेडियो ॿुधंदा आहियो, टेलीविज़न ॾिसंदा आहियो, ठीकु आहे, टेलीफोन ते ॻाल्हाईंदा आहियो, मोबाइल फ़ोन अॼुकल्ह, ठीकु आहे, ऐं कंप्यूटर या लैपटॉप जेके शयूं इन्हनि जे ज़रिए असां तव्हां वर्क कंदा आहियो, ठीकु आहे, त इहे सभु छा आहिनि, इहे एप्लीकेशन्स आहिनि फिज़िक्स, माना इन्हनि में फिज़िक्स अप्लाई थियल हुआ, ठीकु आहे, इहा फिज़िक्स जी एप्लीकेशन आहे। ओके, दीज डिवाइसिस हैव मेड lives much easier, faster and more comfortable than past. असांजी पुराणे गुज़रियल ज़माने में, पुराणे दौर में असांजूं इहे शयूं कोन हुयूं, इन जे करे नई असांजो वर्क जल्दी पियो थिए, नई आसानीअ सां पियो थिए। इन जे करे असां चई सघूं था त इन्हनि सभिनी मशीन या सभिनी शयुनि असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ खे आसान बणाए छॾियो आहे ऐं असांजो जल्दी कमु थी वेंदो आहे। ठीकु आहे, त ॾिसो असांजी रोज़मर्रा जी लाइफ में, असांजी आम ज़िंदगीअ में ॾिसो असांजी नंढड़ी हिकिड़ी मोबाइल आहे, उहा नंढी साइज़ में त नंढी आहे, जेका असांखे जेब में खणी घुमनि था, असां जेका जेब में खणी घुमूं था, लेकिन असांखे केॾी इंफॉर्मेशन मिले थी इन जे ज़रिए, पूरी वर्ल्ड जी इंफॉर्मेशन, माना असां ईअं खणी चई सघूं था त पूरी दुनिया असांजे हथ में आहे, माना मोबाइल में आहे। यस, हाणे मोबाइल जे ज़रिए असां मैसेजिस रिसीव बि करे सघूं था, सेंड बि करे सघूं था, उन्हनि में तस्वीरूं सेव करे सघूं था, पिक्चर्स, उनखां अलावा पीपल सां भली किथे बि हुजे, केॾे वॾे डिस्टेंस सां हुजे, असां कम्युनिकेशन करे सघूं था। ठीकु आहे बाबा, असां कम्युनिकेशन करे सघूं था, माना ॻाल्हाए ॿोलाए सघूं था, लाइक दिस, ऐं खोड़ सारी इंफॉर्मेशन ॾिसो असांखे मिले थी। त इहा ॾिसो असांजी लाइफ रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ॾिसो केॾी वॾी अहमियत आहे फिज़िक्स जी। त इन जे करे असां फिज़िक्स खे ॾिसो जीअं जीअं स्टडी कंदा वेंदासीं असांखे ख़बर पवंदी त केॾी न वॾी फिज़िक्स जी अहमियत आहे असांजी ज़िंदगीअ में। हाणे स्क्रीन शॉट कढी वठो, शाबाश, नोट करे वठो, शाबाश। हाणे ॾिसो तव्हांजे अॻियां माना कुझु टेक्नोलॉजीस आहिनि, मशीन्स ऐं फिज़िक्स जा प्रिंसिपल या लॉ आहिनि, लॉस आहिनि। ठीकु आहे, सो ॾिसो जेको रॉकेट प्रोपल्शन थींदी आहे, माना जेको रॉकेट उॾामंदो आहे, हलंदो आहे, उहो कहिड़े प्रिंसिपल या कहिड़े लॉ ते चवंदासीं, न्यूटन जे सेकंड लॉ ऐं थर्ड लॉ ऑफ मोशन ते, न्यूटन जे सेकंड लॉ ऐं थर्ड लॉ ऑफ मोशन ते। क्लियर बाबा। अॻिते ॾिसो एरोप्लेन, हवाई जहाज़ छा ते हलंदो आहे, बर्नालीज़ थ्योरम ते, बर्नालीज़ प्रिंसिपल ते। बर्नालीज़ हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं एरोप्लेन जे उॾण जे हवाले सां कीअं उॾामंदो आहे उन जे बुनियाद ते हिन थ्योरम यानी प्रिंसिपल यानी असूल ॾिनो। ठीकु आहे, अॻिते ॾिसो इंजन, जेके इंजन हूंदियूं आहिनि
उहे छा ते कहिड़े लॉ ते हलंदियूं आहिनि, लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। कहिड़े ते बाबा, लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। क्लियर। अॻिते ॾिसो रेडियो, टेलीविज़न ऐं फ़ोन्स, इहे बि कंहिं प्रिंसिपल कंहिं लॉ ते हलंदियूं आहिनि, जीअं मैक्सवेल्स इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव थ्योरी, इन खे नालो चवंदा आहियूं। मैक्सवेल्स इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव थ्योरी जे बुनियाद ते इहे सभई ऑपरेट थींदियूं आहिनि, हलंदियूं आहिनि, वर्क कंदियूं आहिनि। ठीकु आहे। इलेक्ट्रिसिटी जनरेटर छा ते हलंदो आहे, इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। इलेक्ट्रिसिटी जनरेटर छा ते हलंदो आहे, इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। इहे फेराडेज़ लॉज आहिनि, लेंज़िस लॉ, फेराडेज़ लॉ, इन जे बुनियाद ते असां इहे इलेक्ट्रिसिटी जनरेटर इहे ऑपरेट कराईंदा आहियूं। क्लियर बाबा। सुपर कंडक्टर्स, सुपर कंडक्टर्स छा ते हलंदा आहिनि, अल्ट्रा मैग्नेटिक फील्ड, माना हाई मैग्नेटिक फील्ड, अल्ट्रा मैग्नेटिक फील्ड जे बुनियाद ते इहे सुपर कंडक्टर्स यानी कि ऑपरेट थींदा आहिनि। लेज़र, लेज़र जेको आहे उहो कहिड़े प्रिंसिपल ते वर्क कंदो आहे, पॉपुलेशन इन्वर्जन ते। छा ते बाबा, पॉपुलेशन इन्वर्जन, जंहिंमें असां 3 लेवल स्टेप्स वठंदा आहियूं। छा वठंदा आहियूं, 3 लेवल स्टेप्स। क्लियर बाबा। अॻिते ॾिसो न्यूक्लियर रिएक्टर्स, न्यूक्लियर रिएक्टर्स कहिड़े प्रिंसिपल ते हलंदो आहे, न्यूक्लियर चेन रिएक्शन ते। छा ते बाबा, न्यूक्लियर चेन रिएक्शन ते। त ही सभु तव्हांजूं आहिनि टेक्नोलॉजीज़ ऐं हुन जा प्रिंसिपल्स। अॼु लाइ एतिरो काफ़ी आहे, नोट करे वठो बाबा, स्क्रीनशॉट कढी वठो।